नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में खबर ॾींदा हलूं त सहाफ़त जे आज़ादी जे आलमी ॾींहं ते सिंध अंदर क़तल थियल सहाफ़िन जे क़ातिलन जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़िन मथां थींदड़ कूड़ा केस तोड़े तशद्दुद ख़िलाफ़ सिंधड़ी प्रेस क्लब जे सहाफ़िन अज़ीज़ सागर असद शर, मंजूर अहमद शाहजहान शर, नबी बख्श, काशिफ अली शर, मुमताज़ अली शर, जमील कुंभार ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी आज़ाद सहाफ़त जा नारा हणंदे हिननि मुतालबो कंदे चयो आहे त सहाफ़त जे हवाले सां दुनिया में पाकिस्तान हसास तरीन मुल्क है, इन में सिंध में सहाफ़िन लाइ मक़तल गाह बणियल आहे। सहाफ़ी अजय लालवाणी, अज़ीज़ मेमण, महमूद सुल्तान, चांडियो ज़ुबैर मुजाहिद जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहे थिया। हिननि मुतालबो कयो त सहाफ़िन जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, कूड़ा केस ख़त्म कया वञनि, शहीद सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।